कंडियारे खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल गनी मरी। शहबाज़ इंग्लिश लैंग्वेज अकेडमी पारां साल 2024 जी दाख़िला लाइ 300 खां वधीक शागिर्दनि ऐं शागिर्दनि खां शहर जे सिटी ग्राउंड में स्कॉलरशिप टेस्ट वरिती वई। शागिर्द पुरजोश बणियल टेस्ट में सरकारी तालीमी इदारे तोड़े निजी तालीमी इदारनि जे शागिर्दनि पारां भरपूर हिस्सो वरितो। स्कूल जे सरपरस्त आला फ़कीर मेहराब अली मल्लाह, अब्दुल मुकीम मल्लाह, प्रोफेसर इब्राहिम खोखर, प्रोफेसर अकबर सरगाणी ऐं इरफान अब्बासी, बख्शल अब्बासी, अयास मल्लाह, हफ़ीज़ुल्लाह खोखर, फ़हद अली इस्माणी ऐं समेत ॿियनि ख़ुसूसी महिमाननि तौरु शिरकत कई। उन मौक़े ते आयल महिमाननि समेत स्कूल जे सरपरस्त आला फ़कीर मेहराब अली मल्लाह ॻाल्हाईंदे चयो त अकेडमी जी कारकर्दगी ॾिसंदे हिन दफ़े कंडियारे जे आसपास जे ॿारहड़ी जे ॿारनि पिणु भरपूर मोट ॾिनी आहे। हीउ हिकु सिख्या जो अमल आहे जंहिं में शागिर्दनि खे काफ़ी ॼाण मिले थी। हिन भेरे 50 शागिर्दनि खे स्कॉलरशिप ॾिनी वेंदी, जंहिं में कामयाब शागिर्दनि खे 3 महीननि जे लाइ मुफ़्त कोर्स कराया वेंदा। हिन टेस्ट में 6 क्लास खां 12 क्लास जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि हिस्सो वरितो।